मुस्तफा जे मज़ार जी ज़ियारत कई उन जे ला शफ़ाअत मां मुस्तफा ते वाजिबा खुदा जे वास्ते जवाब दे जेको बाहिरों ज़ियारत करे उन जे ला शफ़ाअत वाजिबा जेको भाकुर में सुतो पयो अमीर उमर अबू बकर उन जो मकाम छा दिल खोले चो वरी जुमलो चवा सच्चाई छुप नहीं सकती सच्चाई छुप नहीं सकती बनावट के उसूलों से खुशबू आ नहीं सकती कभी कागज के फूलों से जवाब दींदो हल 5-10 मिनट मां बस उठा तो मस्जिद नबवी जे अंदर जेको भी हिकड़ो नफिल पढ़े सवाब घणो गालायो दोस्त सवाब घणो 50,000 नफिल काबतुल्लाह जे हरम में हिकड़ो नफिल पढ़े सवाब घणो गालायो नथा जो लख नफिलन जो सवाब हिकड़ो फर्ज पढ़े लख फर्जन जो सवाब हिकड़ो फर्ज पढ़े मस्जिद नबवी में 50,000 जो सवाब खुदा जे वास्ते जवाब दे उनन जे सवाब जो अंदाजो छा कंदे जन जो नमाजो पढ़ाइण वारो को बियो नागे इमामुल अंबिया मदीने जो ताजदारा अंदाजो लगा तू मां हिकड़ो नफल पढ़ो लख नफलन जो सवाब काबे में मिले पर जिथे मुझो मुस्तफा तो भजंदा हो मुर्शिदन जे दरबार ते भला जे करे सख्त ख्याल जो है त तो जो मुर्शिद जो नालो कढी करे चवा पांजे मुअज्जिज उस्ताद जे पोया वीदा हो मुझो उस्ताद शेखुल हदीस आ मुझो उस्ताद आला हजरत आ मुझो उस्ताद फलाणो आ उन जे पोया नमाज पढ़ा छो त मुजी नमाज पांजी जगह ते पर उस्ताद जे पोया नमाज जो अजर वधो आ जदे उस्ताद जे पोया नमाज जो अजर वधो आ त बुधा इमामुल अंबिया जे पोया नमाज जो मकाम छा हूंदो अन्या चवण दे मुंहिंजा दोस्त अज़ीज जॾहिं इमाम नमाज पढ़ाईंदो आ ग़लती पोयां जमायती कंदो आ जमायतीअ जे ग़लतीअ जो ज़ामिन केरु आ जल्दी ॻाल्हायो जमायत जे ग़लतीअ जो ज़ामिन केरु आ जॾहिं इमाम नमाज पढ़ाईंदो आ नमाज इमाम पढ़ाए रहियो आ ग़लती पोयां जमायत का थी वई उन जी ग़लती काउंट कान थींदी आ उन जी नमाज टुटी कोन पवंदी आ छाजे करे जो इमाम जे पोयों आ जॾहिं मुक़्तदीअ जी ग़लतीअ जो ज़ामिन इमाम हूंदो आ जवाब ॾे उन सिद्दीक़ अकबर ला जवाब ॾे उन फारूक आज़म ला जवाब ॾे उस्मान ज़ुन्नूरैन ला जवाब ॾे शेर खुदा ला जवाब ॾे तलहा ज़ुबैर जे ला जॾहिं खां ग़लतियूं थींदियूं त कोन पर जन जे ग़लतीअ जो ज़ामिन मोहम्मद मुस्तफा हुजे सुभान अल्लाह चवण दे मुखे मुंहिंजा दोस्त अज़ीज अञा चवण दे मुखे छो त याद रखी छॾजा जबल सां मथो टकराइण सां जबल के कुछ भी न थींदो आ मथो टुकड़ा टुकड़ा थी वेंदो आ न टुकराइण जी कोशिश कजां जवाब दे मुखे जॾहिं इमाम नमाज़ पढ़ाईंदो आ मुक़्तदी पोयां ख़ामोश मुक़्तदी पोयां ॻाल्हायो मुक़्तदी पोयां ख़ामोश छाजे करे तिलावत इमाम कंदो आ सवाब मुक़्तदीअ खे भी नमाज इमाम पढ़ाईंदो आ कुरान इमाम पढ़ंदो आ सवाब मुक़्तदीअ खे मिलंदो आ पोइ इमाम जेतिरो अहले दिल हूंदो सवाब जो मक़ाम एतिरो निरालो हूंदो खुदा जे वास्ते जवाब ॾे जिते इमामुल अंबिया हुजे कुरान जी तिलावत मुंहिंजो मुस्तफा करीम कंदो हुजे सहाबा जी जमायत मुक़्तदी हुजे उन सवाब जो को तारा जी वट खणी मुखे अंदाज़ो करे ॿुधा नथो थी सघे न कसम ते खुदा जो अंदाज़ो थी सघे थो अञा मुखे जवाब ॾे भला हितऊं भॼंदा हो मुर्शिद सां गॾु सजदो ॾियो पर जन जो सजदो मुंहिंजे मुस्तफा सां गॾु अचे अल्लाह अल्लाह लतीफ़ सरकार जहिड़े जवान चयो जा जा पसी पाण खे अल्लाह ता नागे सुजूद जा जा पसी पाण खे ता नागे सुजूद विञाए ही वजूद तिहां पो तकबीर चो
अल्लाह जा वली जेको चवंदा हन रुगी चवंदा न हन पकरे ॾेखारींदा हन। लतीफ़ सरकार ॿुधाए रहियो आहे त सजदो आशिकन जो ईअं हूंदो आहे, हे वजूद हुअण जे बावजूद को न हूंदो आहे। नीस त अस्त अस्त नीस थी वेंदो आहे, मूतू क़ब्ल अंत मूतू थी वेंदो आहे। जॾहिं वलीउल्लाह जो सजदो जिस्म फर्श ते दिल अर्श ते हूंदी आहे, ॿुधा जॾहिं इमामुल अंबिया जो सजदो हूंदो त उन जो मक़ाम छा हूंदो। उन सजदे सां गॾु जेके सजदा आया जरा गौर कर। ऐ सिंधी मुसलमान, ऐ मुंहिंजा सादड़ा भाउ, यादि रखी छॾ, जॾहिं न किचिरो अलॻि थींदो आहे, किचिरे जी ॻाल्हि थो कयां, जॾहिं न किचिरो अलॻि थींदो आहे, कणिक जो जॾहिं न थ्रेशर वहंदो आहे, पोइ धणकी पालकी जॾहिं न थ्रेशर नओं ॿाहिरि कढी छॾींदो आहे, पोइ ढोर बि कोन खाईंदो आहे। खरीदार तो खरीद न पर को ढोर बि कोन खाईंदो आहे, पर उन ई किचिरे खे जेकॾहिं अन्न जे राह में मिलाईंदे त अन्न जे क़ीमत में वेंदो या न वेंदो। जवाब दे। तू असां पंहिंजे मुर्शिद जी बैयत इन करे कंदा हो त जहिड़ा आहियूं तहिड़ा शल सालिहन जे सदके अल्लाह असांजो बेड़ो पार फरमाए। तुंहिंजो मुंहिंजो बेड़ो जेकॾहिं ईमान ऐं उमीद आहे त कामिल मुर्शिद जे सदके अल्लाह पार फरमाईंदो, उन्हनि जे लाइ तुंहिंजो छा ख्याल आहे जन पंहिंजूं ज़िंदगियूं मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जी ख़िदमत में गुज़ारिश आहे। हिकिड़े मिंट लाइ बस हिकिड़ो दलील आख़िरी मां ॾियां। उहो शख्स जंहिं जंगे उहुद में हज़रत अमीर हमज़ा सोणे खे शहीद कयो, बेदर्दीअ सां शहीद कयो, नालो छा हो? शाबाश। तमामु थोरनि माण्हुनि खे ओ मुसलमान हो नौजवान हो, ओ नौजवानो, ट्रंप जी भी खबर आ, बिल क्लिंटन जी खबर आ, पर अजर ओ हुन जे गूगल वाले जी भी खबर आ। कुछ पंहिंजे आका पंहिंजे महबूब जे गुलामन आशिकन दीवान जो ॻाल्हियूं भी याद कयो। अज़ीज़ान मन ओहो वहशी जेको माई हिंदा जेका अबू सुफियान जी घरवारी आ, उन जो नौकर गुलाम आ, उन जे चवण ते लगी करे कीअं तो बेदर्दीअ सां हज़रत अमीर हमज़ा सोणे खे शहीद करे जिस्म जो अंग अंग अलॻि कंदो आहे, उन्हनि जो हार ठाहे करे माई हिंदा पंहिंजे गिचीअ में पाईंदी आहे। ख़ुदा जे वास्ते मूंखे जवाब ॾे। जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में उहा ई माई हिंदा इस्लाम क़बूल करण जे लाइ ईंदी आहे, उहो ई हज़रत वहशी जॾहिं इस्लाम क़बूल करण जे लाइ ईंदो आहे, जवाब ॾे मुंहिंजो मुस्तफ़ा माफ़ कंदो आहे या कोन कंदो आहे? जवाब ॾे। एडो हज़रत अमीर हमज़ा सां मुझे मुस्तफ़ा जो प्यार जो मुझे महबूबन फरमाए दिल एडी कदे गमगीन कान थी जॾहिं जी हज़रत अमीर हमज़ा जी शहीदी थी। ऐ मुसलमान, बस मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम माई हिंदा ऐं हज़रत वहशी के फरमायो त तहां के अल्लाह माफ़ कयो, मां भी तहां के माफ़ तो कयां। इस्लाम जे दायरे में दाख़िल थिया हो, हिकिड़ो कम कंदा कयो, मां मुस्तफ़ा जे साम्हूं न ईंदा, मां मुस्तफ़ा जे साम्हूं न ईंदा कयो। छो? नफ़रत न तहां खे ॾिसां थो त मूंखे पंहिंजे चाचे साईं जी शहादत यादि अची थी वञे, मूंखे पंहिंजे चाचे जी शहादत यादि थी अचे वञे। ऐं मुसलमान, तोखे असांखे मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन खां वधीक ॿियो छा सम्झाए। लतीफ़ सरकार सुहिणे मदीने वारे मीर जे इन फ़इल जो तर्जुमो कंदे सिंधी ॿोली में चयो, पाए पांदु गिचीअ में अंगण जे बि अचनि अवगुण ऐब उघाड़ियूं ढकण थी ढकजन तोड़े लख हुजन माफ़ियूं ॾिजन में धिरा। जेको न हली अची माफ़ करे छॾे, हली अचे माफ़ करे छॾ अल्लाह जी रज़ा जे ख़ातिर। त मुंहिंजा दोस्त अज़ीज़, दुनिया जा हज़ारे वली गौस कुतुब गॾिजी पवन, पर उन सहाबीअ जे बराबर बि नथा थी सघनि। छो त उन मुंहिंजे हुज़ूर खां माफ़ी तलब कई, हुज़ूर उन खे मुआफ़ कयो, ईमान जी सूरत में मुंहिंजे मुस्तफ़ा जो दीदार कयो। अक़ीदो आहे या न? दुनिया जा वली गौस कुतुब गॾिजनि, वली गौस कुतुब छा सां थींदो आहे? चओ इबादत सां। जवाब ॾे।
वली थींदो आहे इबादत सां, गौस थींदो आहे इबादत सां, कुतुब थींदो आहे इबादत सां। इबादतूं रियाज़तूं करे अल्लाह जो कुर्ब हासिल करे मक़ामे विलायत ते पहुचंदा आहिनि, मगर उन जे बावजूद कंहिं वली सभई तमाम वली गॾिजी करे भी हुजूर जे हिक सहाबी जे बराबर नथा थी सघनि त उन मुस्लमान खे थोड़ो कन खे महटो ॾेई सम्झा। ऐं मुस्लमान जॾहिं दुनिया जा वली गौस कुतुब भी हिक सहाबी जे बराबर नथा थी सघनि त हो कहिड़ो मां जो लाल आहे जेको अम्मा आमिना जे लाल जे बराबरीअ जी दवा करे रहियो आहे। आखिरी हदीस जो हवालो ॿुध। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मां मुस्तफा जो सहाबी, हुजूर फरमायो मां मुस्तफा जो सहाबी हिकड़ी मुठ जवन जी खैरात करे अल्लाह जे राह में, घड़ी खैरात करे, हिकड़ी जवन जी मुठ अल्लाह जे राह में खैरात करे, बाद में अचण वारा उहुद जबल जेतिरो सोन अल्लाह जे राह में ख़र्च कर। अच्छा, उहुद जबल जेतिरो, उहुद जबल फुटन ते मबनी ना है, हम चौरस 11 किलोमीटर ते मबनी आ। 11 किलोमीटर मुंहिंजा दोस्त उन जी लंबाई आ, ऊंचाई केतिरी आ जेके बापींदा उन्हनि खे ख़बर हूंदी। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे सहाबीअ जो जवन जी हिक मुठ ख़र्च कयल हुजे अल्लाह जे रज़ा जे ख़ातिर अल्लाह जे राह में, बाद में अचण वारा उहुद जबल जेतिरो सोन ख़रीद करे खैरात कनि, पोइ बि मां मुस्तफा ऐलान थो कयां मुझे सहाबीअ जे उन जवन जे मुठ जे अध बराबर भी उन्हनि जो अजर रब वटि कोन थींदो। मुझे महबूब के पंहिंजे दीवाननि जी भी खबर आ, उन्हनि जे अजर जी भी खबर आ, उन्हनि जे अज़मत जी भी खबर आ। मुसलमान जेकॾहिं पूरी दुनिया जा नेक सालिह गॾिजण करे बि उहुद जबल जेतिरो सोन गॾे कोन सघंदा, जेकॾहिं उहुद जबल जेतिरो रूए ज़मीन जा अमीर गॾिजी करे खैरात कनि, पोइ बि हुज़ूर जे हिक सहाबीअ जे जवन जे मुठ जे बराबर उन्हनि जो अजर नथो थी सघे त मुंहिंजे महबूब मुस्तफा जे बराबर तूं अमल जे ज़रिए कीअं थींदे ख़ुदा जा माना। इहो बातिल अक़ीदो आहे, इहा बातिल सोच आहे। मुंहिंजे मुस्तफा जहिड़ो न की थियो आहे, न की थींदो, न की आयो आहे, न की ईंदो, न की ॼाओ आहे, न की ॼमंदो। तू शाहे खूबा तू जाने जाना, तू शाहे खूबा तू जाने जाना, चेहरा है उम्मुल किताब तेरा, न बन सका है न बन सकेगा, न बन सका है न बन सकेगा, मिसाल तेरी जवाब तेरा। ऐं मुंहिंजा दोस्त आखिरी जुमलो, जेकॾहिं तूं पाण खे अनमोल करण चाहीं थो, बेमिसल करण चाहीं थो, दुनिया में उत्तमो आला थियण चाहीं थो त इहो सभु कुझु मुमकिन आहे, नामुमकिन कोन्हे। इहो सभु कुझु मुमकिन आहे, नामुमकिन कोन्हे। कीअं मुमकिन आहे? वरी मोटी साॻी ॻाल्हि ते अचां। मुंहिंजे आका फरमायो, ऐं निमाज़ी जॾहिं न निमाज़ पढ़ी तसव्वुर कंदो कर त मां पंहिंजे यार जे जलवनि जो दीदार करे रहियो आहियां। सुभान अल्लाह। ऐं निमाज़ी जॾहिं निमाज़ पढ़ी ख़याल कंदो कर मां पंहिंजे यार जे जलवनि जो दीदार करे रहियो आहियां। मुझे आका मुझे मौला तो असां गुनाहगारनि जे कैफियत खे ॾिसी करे नज़रे सानी फरमाईंदे, रहम फरमाईंदे, इनायत फरमाईंदे, करम कंदे फरमायो, भला जेकॾहिं इन मंज़िल ते पहुतल नाही, जेकॾहिं इन मंज़िल ते पहुतल नाही, निमाज़ में इहा कैफियत तुंहिंजे लाइ मुमकिन नाहे त मुंहिंजे महबूब फरमायो त घटि में घटि एतिरो त सोचींदो कर निमाज़ी त मां निमाज़ पढ़ां थो, मां यार खे नथो ॾिसी सघां पर यार त मूंखे ॾिसी रहियो आहे। इहो तसव्वुर करे मुसल्ले ते बीह, इहो ख़याल करे मुसल्ले ते बीह, ॾिस त तुंहिंजा दुनिया जा ख़्याल कीअं था गुम थी वञनि।
जिस त तुझा दुनिया जो सोचूं कीअं थियूं गुम थी वञनि जॾहिं न बरकातूं नफ़िल जे यार जे ख़ौफ़ में पढ़ी दिलबर जे ख़ौफ़ में पढ़ी इश्क में पढ़ी ऐं अंदर वारी अख खुली तोखां तो पुछा जेको न अमड़ जे पेटऊं नाबीन हुजे जे दुनिया जी झलक ई न ॾिठी हुजे उन खे न जेकर कंहिं मेडिकल स्टोर तां अहिड़ो को ड्रॉप्स मिली वञे जो हिकिड़ो ड्रॉप्स विझण सां हुनखे थोरो दुनिया जो जलवो नज़र अचे कसम थई पैदा कंदड़ रब जो उहो उन ड्रॉप्स जी पचर छॾींदो चाहे हुनखे दरिया में टपो ॾियणो पवे चवंदो इहो मूंखे खपे छो त अमड़ जे पेटऊं निकितुसि कुझु बि न ॾिठुमि इहो ई ड्रॉप्स आहे जंहिंजे ज़रिए मूं दुनिया जी हिकिड़ी झलक ॾिठी आहे सेम कंडीशन मुंहिंजा दोस्त यादि रखी छॾ हे जेको तुंहिंजो मुंहिंजो कल्ब आहे न इहो ईअं अंधो त न चवां सादा लफ़्ज़ इस्तेमालु कयां ईअं सम्झ मुंहिंजा दोस्त ऊंदाहो लॻो पियो आहे पर जॾहिं त यार जी हिकिड़ी नूर जी झलक अचे वई ऐं हिन में रोशनी थी जॾहिं न हिन अंदरी रोशनी हिकिड़ो दीदार कयो पोइ मुंहिंजा दोस्त तोखे कुझु कोन वणंदो पोइ चवंदे जेकी आहे यार जी दीदार में न खुदा तोखे मनो कया कारोबार खां न रसूलुल्लाह तोखे मनो कया हारी आई हार पो कर जमींदार आई जमींदारी कर मुलाजिम आई नौकरी कर जंहिं बि फील्ड में आई मुड़स माण्हू थी कम कर हिकिड़ो ई कम कर हथ तुंहिंजो कार ॾे हुजे हीअ दिलि तुंहिंजी यार ॾे हुजे बस तकलीफ़ कहिड़ी आहे सादे में सादो माण्हू बि करे वञे अनपढ़ियल बि करे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इहो हिकिड़ो कमु तूं कर इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला जे ज़ात बाबरका जा बाना तुंहिंजे जिस्म जी बेचैनी ख़त्म थी वेंदी तुंहिंजे घर जो माहौल सेट थी वेंदो जेतिरियूं चवी मां क़ुरान जूं आयतूं पढ़ण जे लाइ तयार हां इन ज़िक्र खां पाण खे दूर न कर इन फ़िक्र खां पाण खे दूर न कर ज़िक्र ऐं दुरूद ज़ुबान सां ज़िक्र दिलि में ज़िक्र हुजे ज़ुबान ते मुंहिंजे मुस्तफ़ा जो दुरूद हुजे जिस्म तुंहिंजो मुंहिंजा दोस्त पाणे शरीयत जो पाबंद बणिजी तो कंहिंखे चवण जी ज़रूरत ई कान पवंदी छो त जंहिंसां प्यार हूंदो आहे उन जे हर अदा सां बि प्यार हूंदो आहे जॾहिं मुस्तफ़ा सां प्यार थी वियो उन महबूब जे शरीयत सां पाण ई तोखे प्यार थी वेंदो पाण ई तुंहिंजे जिस्म में अजीब हिकिड़ा रंग नरवार थींदा त मुंहिंजा दोस्तो अचो त गॾिजी करे पंहिंजे यार खे राज़ी करण जे लाइ तूं ही तुंहिंजी ज़रब लॻायो तूं ही तुंहिंजी ज़रब लॻायो उहा तूं ही तुंहिंजी ज़रब कीअं लॻंदी अकेलाई में वेहण सां न मता सोची सुभाणे वञी कंहिं कुंड में घर में वेही थो रहनि न यार कुंड में वेहण सां यार कोन मिलंदो आहे मता चए मस्जिद में का कुंड वठी वेही थो रहां ईअं बि न मता चए बसि हितां निकिरां थो मके में थो वेहां ईअं बि न मता चए मदीने में थो वेहां ईअं बि न कॾहिं तोखे इस्लाम कोन चयो आहे ख़ुदा मुस्तफ़ा तोखे न चयो त बच्चा छॾ घर छॾ सभु कुझु कुझु बि न छॾ सभिनी में रही करे यार सां गॾु हुज मज़ो त तॾहिं आहे न सुभान अल्लाह सभिनी में हुज पंहिंजनि सां गॾु हुज घरवारीअ सां गॾु हुज बच्चनि सां गॾु हुज पुटनि सां गॾु हुज धेरनि सां गॾु हुज पूरे खानदान सां गॾु हुज जिस्म तुंहिंजो सभिनी सां गॾु हुजे पर दिलि तुंहिंजी हिकिड़े यार वटि हुजे सुभान अल्लाह इंशाअल्लाह ताला इएं करण सां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इएं करण सां उहा अंदर वारी अख खुली वेंदी क़ुरान जी आयत पढ़ी मां उथां अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू ऐ ईमान वारो इन कंडीशन इन तत्तकुल्लाह यजअल लकुम फुरकाना व युकफ्फिर अन्कुम सय्यिआतिकुम व यगफिर लकुम वल्लाहु ज़ुल फज़लिल अज़ीम अल्लाह फरमाए ऐ ईमान वारा जे कॾहिं तुंहिंजे अंदर में रब जो ख़ौफ़ हुजे त जे कॾहिं तुंहिंजे अंदर में ख़ौफ़ हुजे चऊं त सभई था रब जो ख़ौफ़ आहे जंहिंखे न अल्लाह जो ख़ौफ़ हूंदो छा उहो कूड़ हणंदो जवाब ॾियो दोस्तो जंहिंखे ख़ुदा जो ख़ौफ़ हूंदो उहो ॿिए जो हक़ खाईंदो उहो रिश्वत खाईंदो उहो ज़ुल्म कंदो ग़रीब जी बन्नी सेरींदो मिस्कीननि सां नाइंसाफ़ी कंदो परावनि प्लाटनि ते कब्ज़ा कंदो उनखे ख़बर आहे त मां ख़ुदा जो बानो आहे हिकिड़े ॾींहुं इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन जेको मां ॿियनि लाइ पढ़ां थो हिकिड़े ॾींहुं मुंहिंजे मथां बि पढ़ी वेंदी जॾहिं हू आयो हा मूंखे उनहूं वापसि वञिणो आहे हिकिड़ो कानो क़ब्र जो ख़ुदा करे छल नसीब थिए उहो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ यादि रखी छॾ जेके चरिया चरिया न दुनिया चवंदी आहे वतायो चरियो हो वतायो चरियो कोन हो मां चवंदी वतू सॼी दुनिया हेतिरी तरक़ी कई आहे तुंहिंजा साॻिया ई लछण इहा बसि रलड़ी ठही कुल्हे ते चवंदो अम्मा बसि इन में को राज़ आहे अल्लाह जी कुदरत ऐं थी अचे हिकिड़े ॾींहुं ॻोठ खे बाहि लॻे ऐं जेॾीमहिल बाहि लॻी अचे माण्हू कंहिं फ्रिज कढण जी कोशिशि कई कंहिं सोन मेड़ण जी कोशिशि कई वताए रली कुल्हे रही चई अम्मा अच त हलूं हली ॿाहिरि दड़े ते वेही अम्मा हाणे होॾे मज़ो ॾिस घणो मेड़ियो आहे घणो थालो ॾिनी पाण ठठ सां रली कुल्हे ते रखी वेठा
इन जो मतलब छा है? इन जो मतलब इहो ना है त तू भलो घर न ठाहे, न न मतलब भुलजी पवी। इन जो मतलब इहो ना है त तू भली गादी न वठ, न न। इन जो मतलब इहो ना तू भली नौकरी न कर, न मुंहिंजा दोस्त अजीज। इन जो मतलब इहो आ जेको घणो मना तू घणा गुनाह न कर जो हुन में फांसी पवे। घणा गुनाह न कर, एतिरो तू बुराई न कर जो न बुराई जे दुलदुल में फांसी पवी ऐं तोखे निकिरण जी का वाट न मिले। इन गुनाहनि खां पासो कर। मुंहिंजो रब उहो आहे वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब, जॾहिं ॾींदो आहे त ख़बर ई कान पवंदी आहे त किथां ॾींदो। ज़िंदा मिसाल मां नालो कंहिंजो वठी के सियासी माण्हू कोन हा, नालो कंहिंजो वठां करे हिकिड़ो वठां जेकॾहिं मुमताज़ खान चांडियो नालो थो वठां, मुमताज़ खान चांडियो सॼी उमिरि जतोई जो ख़ासि माण्हू रहियो। अदा हैसियत अहिड़ी जतोई साहब अचनि उथी बीहे, लेकिन मुंहिंजे रब जी मर्ज़ी आहे। अॼु हो MP लॻो पियो, अॼु हो माशाल्लाह पावर हुन जे हथ में आहे। मुंहिंजे अल्लाह जी मर्ज़ी आहे। अदो ज़रदारी साहब कलो को ॾींहुं हो, अडियाला जेल में हुनजो हाल छा हो। वरी वक़्तु बदिलियो सदारती महल में। अदो नवाज़ शरीफ, अदो मुशर्रफ खान, सभिनी ने निहारियो, सभिनी ने नज़र कयो उहो मुंहिंजो बेनियाज़ रब आहे। फ़कीर के बादशाह करे उहो मुंहिंजो अल्लाह, बादशाह के फ़कीर करे उहो मुंहिंजो अल्लाह। ऐ मुसलमान, ही सॼो ॾींहुं ॾिसी थो न सिज तुंहिंजे आॾो गुज़रे थो, आॾो लहे थो, छो नथो सोची भई तफ़क्करून फ़ी ख़ल्क़ि समावाति वल अर्ज़, अल्लाह जे कुदरत में फ़िक्र छो नथो करी। ऐं ॾिसी थो पियो सिज हेॾे आहे त पाछो हेॾे आहे, सिज हेॾे आहे त पाछो हेॾे आहे। जॾहिं सिज हिकिड़े पासे पाछो हिकिड़े पासे नाहे त तूं असां बि हिकिड़े पासे न आहियूं। इहा गुरबत सदाई कमु कान ईंदी, इहा अमीरी बि सदाई कान हूंदी, इहा जवानी भी सदाई कान हूंदी, इहो हुस्न भी सदाई कोन हूंदो। हर शइ पंहिंजे पंहिंजे वक़्त ते गुज़री वेंदी। हा, हमेशह रहण वारी हिकिड़ी शइ आहे, उहा कहिड़ी आहे? ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं रसूलुल्लाह जो इश्क़। ये ॿ शयूं हूंदई त इंशाअल्लाह ताला न हिते दुनिया में तोखे कंहिंजी कान कढणी पवंदी, न क़ब्र में तोखे कंहिंजी मोहताजी ॾिसणी पवंदी, न हशर में तूं निधड़ को महसूस कंदे पाण खे क़ब्र में पहुचंदे कोन। हिते सुम्हण वक़्तु राति जो कलमे जो विर्द करे पोइ सुम्ही पियो। उथण सां कलमो पढ़ त जीअं इज़राइल मथो अचे बीहे चओ उथी यार तयारी कर त तूं चवंदे तरस मां पहिरीं चवां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जेको माण्हू सुम्हण वक़्तु पाबंदी सां कलमो पढ़ी सुम्हंदो, बचन खे पढ़ाईंदो, इज़राइल जॾहिं मथो ईंदो त पहिरीं हुनजी ज़ुबान ते कलमो रब नसीब। सुभान अल्लाह। जीअं उथी कलमो पढ़, अखि खोली चओ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। बचन खे उथारी 8 ॾींहं 10 ॾींहं महिनत कर बचन ते, उन्हनि खे कलमे जो विर्द करा, फ़ाइदो कहिड़ो मिलंदो। जीअं क़ब्र में मिट माइट छॾे विया, मुनकर नकीर अचे पोइ उथी पुट घणेई निंड्रूं कई अथई, हा हिसाब किताब ॾे त तोखे आदत हूंदी पियल। जीअं अखियूं खोले कंदे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। मुनकर नकीर चवंदो मौला जेको पुछण आया हो हे चरियो त अॻे ई रीह पुछो ॿुधाए वेठो आहे, हाणे छा कयूं? रब फरमाईंदो आहे इहो मुंहिंजो, मां इन जो आहियां। जन्नत जी दरी खोली ॾियोसि त क़यामत ताईं वेठो मज़ा वठे। जे चाही थो दुनिया क़ब्र आख़िरत पुरसुकून रहे त मुंहिंजा दोस्त इहे नंढड़ा विर्द कर, नंढड़ा वॾा वॾा वर्ज़ वज़ीफ़ा न। इंसान ज़ात जी ख़िदमत कर, इंसान ज़ात जो क़दर कर। ख़ुदा जो कसम, हींअर जनवरी महीनो आहे, मथां फेबरवरी, इन्हनि महीननि में अटे जी खोट आहे, ग़रीबनि वटां अन्न अणलभ थी वियो आहे। अहिड़े दौर जे अंदरि केरु नाराज़ न थिए। अगरि तोखे मस्जिद ठहराइणी आहे, लख रुपया रखियो अथई त मां मस्जिद ठहरायां, मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे त उहा मस्जिद ठहराइण जो फ़िलहाल प्रोग्राम मुअख़िर कर। उहो लख रुपया अहिड़नि मिस्कीननि ग़रीबनि खे ॾे, अहिड़नि यतीमनि खे ॾे जंहिंजी चुल्ह ॿरे नथी, उन्हनि जी चुल्ह ॿार जो मुंहिंजा मौला वरी ॾिजां त तुंहिंजो घर ठहराईंदुसि। हुननि जी चुल्ह ॿरी पवंदी, तुंहिंजी वाग वरी पवंदी, 10 लख मिली वेंदई, वरी शाही मस्जिद ठाहे वेही रहिजां। मुंहिंजे रब जो वाइदो मन जाअ बिल हसन फलहु अशरु अमसाल। ॿीणो न ॾींदो आहे, टीणो न ॾींदो आहे, चवण न ॾींदो आहे, ॾहूण ॾींदो आहे। उन रब जो क़ुरान करीम में वाइदो आहे। ऐं मुंहिंजा दोस्त, इन करे अल्लाह जे मख़लूक जी ख़िदमत जो अंदर में जज़्बो रख। पाड़े में हक़ आहे पाड़े जो, कंहिं ग़रीब कंहिं यतीम इहो नथो कुझु करे सघी, पोइ पाड़े में हिकिड़ो यतीम ज़्यादा न थई तो में तौफ़ीक़, पोइ हिकिड़ो यतीम हथ कर। छो त मुंहिंजे मदीने जे मीर हीअं आंगुरियूं ॿ हिलाए मस्जिद नबी में फरमा अना वकाफ़िल यतीम। हुज़ूर फरमाए मुंहिंजे ॿिनि आंगुरनि ॾे निहारियो, ही
अलग कोनन या रसूल अल्लाह कोनन। हुजूर फरमायो वो शख्स क़यामत में मुस्तफ़ा का परे न हुंदो, जन्नत में मां मुस्तफ़ा का परे न हुंदो, जे मुझे आंगुरियूं गढन वो इए मां मुस्तफ़ा सा गड हुंदो। या रसूल अल्लाह केर? हुजूर फरमाया जह शख्स दुनिया में कहे यतीम जी किफ़ालत कई, सुभान अल्लाह। कहे यतीम के अम्बड़ काने उनके अम्बड़ जो प्यार दे, कहे यतीम के अबो कोने उनके अबे जो प्यार दे, कहे यतीम के कपड़ा कोने कपड़ा वठी दे, कहे यतीम बाड़ के किताब कोने किताब वठी दे, कहे यतीम बार बेसहारा दुखायला। खुदा जो कसम एड़ी इबादत भी आहे कान खुदा मिलंदो, खुदा जो महबूब मिलंदो। छो त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी हदीस से उठां तो मुझे आका वट जड़े को सवाली इंदो हो, को मजलूम इंदो हो, दुखायल इंदो हो, मुझे हुजूर जे घर में शय मौजूद न हुंदी हुई। उलमा का पुछ ॾिसो, मां उलमा जो गुलाम आया तो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ओ धार वठी भी उन मजलूम साइल जो सवाल पूरो कंदा। ओ धार वठी भी उन जो सवाल पूरो कंदा। माशाअल्लाह तो असांजो बैंक बैलेंस गंज लगो पियो आहे, तो असांजो पलड़ियूं भरियूं पयूं आहिनि। अचो त अॼु राति वाइदो करे उथूं त पाड़े में जेको ग़रीब आहे सुभाणे हुनखे 10 सेर अटे जा वठी ॾींदो। यार महीने में ॿियो न कंहिं ग़रीब खे 10 सेर अटे जा वठी ॾे। जेको 500 कमाए 500 खाए थो, तुंहिंजा 10 सेर अटो वठी ॾियण सां हुनखे कुझु रिलीफ मिली वेंदो। मुमकिन आहे उहो रोज़ दाल खाईंदो हुजे, तुंहिंजे 10 किलो अटो ॾियण खां पोइ एतिरो हू बचत करे जो हिकिड़ी राति मुर्गी खाए, हुनजा बच्चा मुर्गी खाए ख़ुशि थियनि त उते मुंहिंजो रब ई मदीने जो घोट राज़ी थी। अल्लाह ताला मुझे चवण तव्हांजो ॿुधण क़बूल फरमाए। असांजे दोस्त में एहसान अली ऐं उनजे बिरादरानी या सभिनी गॾिजी जंहिं जे ईसाले सवाब जे नियत सां कंहिंजे ईसाले सवाब अमड़ अम्बड़ ऐं भेण यानी अम्बड़ भेण जंगी अजीज़ वकारब जंहिंजे ईसाले सवाब जे नियत सां हीअ महफ़िल कराई आहे। अल्लाह पंहिंजे महबूब जे सदके उन्हनि जा दरजात बुलंद फरमाए। अल्लाह ताला उन्हनि जा सगीरा कबीरा गुनाह माफ़ फरमाए। अल्लाह उन्हनि जे क़ब्रनि खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए। अल्लाह ताला तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। टाइम घणो वठी वियो, मूंखे माफ़ कजो। बस 5 मिंट उथी बीहो त सलात व सलाम पढ़ंदासीं, पोइ वरी वेही न कयो। मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ने इनायत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ने इनायत सोहनी घड़ी चमकते बाका चाँद जी सोहनी घड़ी चमकते बाका चाँद उस दिल अफरोज़ साकत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ने नायत लाखों सलाम से आज़म इमाम मुत्तक़ा मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमे बज़ने नायत लाखों सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह व अला